खे उहो वणंदो आ जेको ज़मीन ते बग़ैर आकड़ जे सुकून सां हलंदो आ। अदा गाल दुखी आ सवली आ। असां तू औलाद के समझाइना हो गाल बुध फलाणो न तोखे हीअं रुगी करे त तू 3 दफ़ा हीअं कजांस, अखर चवई 3 दफ़ा जवाब ॾिजांस, मता जट जो पुट समझे त असां वरी को घट हूं। याद रख मुंहिंजा दोस्त, या अकुलमंदी ना है। मुझे खुदा के या गाल पसंद ना है, या त शैतान के गाल पसंद आ। रहमान के छा पसंद आ त तोखे कुछ भी चवन तू मां अल्लाह जे रज़ा जे ला अस्सलाम अलैकुम चई हलियो वञ। रब चवे तो तू फर्श ते सब्र कर त मां अर्शन ते तुंहिंजे ला जन्नत में महल तैयार कराया। हिकिड़े बादशाह कयो ऐलान। बहराड़िया ने इन करे मां कुछ किस्सा बयान कया जंहिंमें फ़ाइदो थिए। बादशाह ऐलान कयो त मुंहिंजे इन जेको महल आ, जेको हेतिरनि कलाकनि में इन मुंहिंजे महल खे घुमी सॼे खे ईंदो, उन जे हवाले महल कंदुसि, पर जे टाइम जे अंदर घुमी न सघियो त उनखे फांसी ॾियारींदुसि। बादशाह ऐलान कयो केर अचे महल घुमण, कलाक हेतिरा महल वॾो आ। हिकिड़ो नौजवान अल्लाह जो नेक सालिह ज़ाकिर बानो आ, नारो हणी थो बादशाह महल तुंहिंजो मां घुमंदुसि। बादशाह चयो ॻाल्हि ॿुध, अगर हिन टाइम जे अंदर तो महल पूरो न कयो तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। चवे तो बादशाह मूंखे क़बूल आ। हुकुम थी वयो, महल जा दरवाजा खोलिया वञनि। नौजवान महल में हिन दर खां वयो, हुन दर ते ॿिया सभई नौकर गुलाम बीठा आहिनि। मिसाल जेकॾहिं 5 कलाकनि जो टाइम हुयो त 4 कलाकनि में जवान ॿाहिरि निकिरी आयो। बादशाह ॾे निहारे चवे तो बादशाह घुमी आयुसि। बादशाह हैरत मां पुछण लॻो, हेतिरा माण्हू ज़िंदान में पिया आहिनि, मौत जे इंतज़ार में वेठा आहिनि, जेके भी आया उहे मौत जे इंतजार में वेठा आहिनि। उन्हनि खे 5 कलाक टाइम हुयो, 20 कलाकनि में भी न निकिरी सघिया, तू 4 कलाकनि में कीअं निकिते? उन नौजवान जी ॻाल्हि गौर सां ॿुधो। नौजवान चयो बादशाह मां महल घुमी आयुसि। बादशाह चयो घुमी त पर घुमी कीअं? चई बादशाह जीअं गेट खां अंदर आयुसि मूं पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं। छा कयो? पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं। छाजे करे हेठि कई? बादशाह दिल में सोचुम जेकॾहिं अखियूं मथे करे निहारींदुसि किथे अजीब रंग हूंदा, किथे अजीब प्रिंट थियल हूंदी, किथे अजीब हीअ शइ हूंदी, मां जेकॾहिं ॾिसंदो वेंदुसि वात पटिजी वेंदो, टाइम गुज़री वेंदो, अॻियां बादशाह सज़ा ॾेई छॾींदो। इन करे कंधु हेठि करे थो वञा, नकी निहारींदुसि नकी गुम थींदुसि। उहे जेकॾहिं निहारींदुसि कोन, जॾहिं बंगलो ई मूंखे मिली वेंदो पोइ सॼी ज़िंदगी वेठो मज़ा माणींदुसि। बादशाह निहारे चयो वाइदो मुंहिंजो पूरो आहे, हे महल तुंहिंजे हवाले थो कयां। छो त बादशाह ख़ुदा जो सालिह बानो। बादशाह ऐलान कयो, ओ दुनिया वारो याद रखो हीअ दुनिया जो मिसाल ईअं आहे जीअं मूं ही मिसाल ॾेई छॾियो आहे। हिन दुनिया जूं रंगीनूं एतिरियूं आहिनि, हे तव्हांखे रब टाइम ॾिनो आहे, ज़िंदगी ॾिनी आहे। कंहिंजी 10 साल, कंहिंजी 20, कंहिंजी 30, कंहिंजी 40, कंहिंखे बि ख़बर कान्हे का। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए इन ज़िंदगीअ जे दुनिया में हर शइ मां अल्लाह छॾींदुसि, पर याद रखी छॾिजां जेकॾहिं दुनिया जे रंगीननि ॾे न निहारियई, मां परवरदिगार सां प्यार कयई। जीअं अखियूं ॿूटींदे अहिड़ियूं हूरूं तुंहिंजे इंतज़ार में हूंदियूं जंहिं जहिड़ी दुनिया में का शइ आहे ई कान का।
दुनिया जे रंगीनन में गुम न थी। इहा दुनिया जी जेका रंगीनी आ न मुंहिंजा दोस्त अजीज, जेको इन में गुम थी वेंदो आ वो पंहिंजो हकीकी मकसद भुलाए छॾींदो आ। इनखे मुसाफ़िर थी करे हल, ॾिस त मुंहिंजो यार तुंहिंजे लाइ असुल जेको मकान आ, जॾहिं उहे महल मिली विया त हे दुनिया जा महल छा कंदा। अज़ीज़ाने मन अञा भी हिकड़ो मिसाल ॾेई ॻाल्हि मूंखे ज़हन में बीठी आ, विसरंदी कान। अम्मा बतूल जी ॻाल्हि पे कयमि, तव्हां पक्की ॻाल्हि ज़हन में रखिजो। हिकड़े अल्लाह जे नेक सालिह बाने वटि कुछ माण्हू आया। याद रखो, अल्लाह वारनि जे दरबार में जहिड़ी नियत खणी वञबो आ, अल्लाह ताला उन नियत जे ऐन मुताबिक उनखे मुराद ॾेई छॾी। के अल्लाह जा सालिह बानड़ा जिक्र जे नियत सां आया, उन्हनि खे जिक्र जूं लोलियूं मिली वयूं। के मुंहिंजा दोस्त अजीज करामत जे नियत सां उन्हनि खे करामतूं मिली वयूं। हिकड़े चयो त चवनि था त सभु कुझु अल्लाह वारनि वटि मिलंदो आ, मूंखे 100 सोनियूं अशरफियूं खपनि। अल्लाह वारनि जे दरबार में वेठो सभु को पंहिंजी मुराद वठंदो हलंदो वञे। अल्लाह जे वलीअ ॾे रोज़ निहारे चवे सही मुंहिंजो यादगीरो कयो। पाण फरमायो हा बच्चा, वरी निगाह करे हुन ला दुआ घुरन, पर याद रखी छॾियो मुंहिंजे रब जो फरमाना, इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। मुझे बेनियाज़ रब फरमायो जेसिताईं पाण खे पाण तब्दील न कंदे तेसिताईं मां अल्लाह भी तोखे तब्दील को न कंदो सही। असां चवंदा पाण ही कुछ कोन थींदो। कुकड़ अॻियां पई हुजे, पकर अॻियां पियो हुजे, मुंहिंजा दोस्त पाण ही तुंहिंजे वात में कोन पवंदो। मानीअ जे हिकड़े टुकर लाइ हथ वधाइणो पवंदो, हथ वधाए वात ते रखी बीही रहो, पाण ही वात में कोन वेंदो। वात खे खोलणो पवंदो। वात में विझण खां पोइ जेकॾहिं चुपड़ी करे ईअं करे बीठो हूंदे त गिरह वात में किनो थी वेंदो। इन खे अंदर मोकिलण जे लाइ तोखे ॾंदनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वर्जिश कराइणी पवंदी। मानीअ जो टुकड़ो भी पाण ही अंदर कोन थो वञे। हेॾी वॾी ज़िंदगी पाण ही कान हलंदी, जन्नत ईअं पाण ही कान मिलंदी। कुछ थोड़ो लोड़ी दे त यारो कुर्ब करे राज़ी थी। अल्लाह जे कामिल वलीअ ॾिठो त हिन जे मुक़द्दर में भलाई लिखियल कान्हे का, हिन जो इरादो ई कोने। पाण अशरफिन जी थेली खणी सुबुह जो सवेल फरमायो बच्चा अचे तुंहिंजे दिल जी मुराद। जेॾी महिल अशरफिन जी थेली मिली हमरा से बागो बहार थी वियो, ख़ुशि थी हमरा क़िबला बस अल्लाह से तव्हांजे बचड़नि ॾे खीर कंदो हीअं कंदो, हमरा दुआऊं ॾेई हलण लॻो। असां मतिलबी हूं न, नंढड़े नफ़े जे लाइ वॾो असां पंहिंजो नुक़सान कंदा आहियूं। गौर सां हीअ ॻाल्हि ॿुधजा। अशरफिन जी थेली खणी ॾाढो हमरा ख़ुशि थी निकितो। मोटरसाइकिल वठंदुसि, पोइ वरी मां हीअं कंदुसि, पोइ वरी मां हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि। हाणे ख़्याल पचाईंदो अचे थो पियो। अॻियां साम्हूं 2 फोरूं मिली वियसि। घणा फोरू? 2 फोरू मिली विया। ॿिन्ही अचे हमरा खे सुक कयो, ख़बरदार काॾे वेंदे? हिन चयो मूंखे मारियो न, छा खपेव? चई जेकी कुझु तो वटा उहो सभु खपे। ही ॻाल्हि ॿुधो, मूं वटि घणो कुझु आहे। सोननि अशरफिन जी थेली आहे, मां ख़ुशीअ सां 3 हिसा थो कयां। 3 ॼणा हिसो हिसो विराए था खणो। ज़िंदगी तव्हांजी बि सुकून सां, ज़िंदगी मुंहिंजी बि सुकून सां। चोरनि सोचो जॾहिं राज़ी थी ॾे थो, इन खां वधीक भली ॻाल्हि कहिड़ी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अशरफिन जे थेलीअ खे खोले 3 हिसा कयो वियो। हिकिड़ो हिसो हिकिड़े चोर खे, ॿियो हिसो ॿिए चोर खे, हिकिड़ो हिसो हिन पाण खयो। हाणे टिनी अॻिते सफ़र शुरू कयो। राति जो टाइम थियो, दिलि में ख़्याल कयूं त शहर में नथा हलूं। हेतिरियूं सोनियूं अशरफियूं, मतां माण्हू असां खां खसी वञनि, मतां पुलिस असां खे ॿधी वञे। हिकड़े दोस्त खे चयूं अचे ही 2 अशरफियूं असां था ॾियूं। 2 अशरफियूं तूं पंहिंजूं वञी सुठी मानी भाॼी वठी आ, खाई करे राति जे पोएं हिसे में सफ़र कंदासीं। उन हिकड़े नौजवान जॾहिं मानी वठण लाइ निकितो, रस्ते जे दिल में ख़्याल आयो हुन वटि बि अशरफियूं, हुन वटि बि अशरफियूं, मूं वटि बि अशरफियूं। असलु हिकड़ी अटकल थो कयां, भाॼीअ में ज़हर मिलाए थो वञा। हुननि खे कहिड़ी
कहिड़ी ख़बर हो बई खाईंदा हो बई मरी वेंदा हे सभु सोनियूं अशरफियूं मूंखे मिली वेंदियूं मां ज़िंदगी वञी बादशाहनि वारी गुज़ारींदुसि उन जे नियत में ख़याल आयो फुतूर आयो उन मानी भी वरती आहे ज़हर भी वरतो आहे उन मानीअ भाॼड़ीअ में ज़हर मिलाए खणी आयो आहे होॾऊं नियत पूरी कयो खयो थो अचे अल्लाह जे कुदरत ॾे निहार तुंहिंजा मुंहिंजा वॾड़ा चवंदा हुया खॾ ॿिए जे लाइ जेको खोटींदो आहे उहो किरंदो वञी गाला केर किरंदो आहे उहो ई किरंदो आहे जेको ॿिए लाइ खॾ खोटींदो आहे हिन खॾ खोटी त ॿिन्ही खे मारे अशरफियूं खणा हिननि वरी ॿिन्ही सलाह कई यार ॻाल्हि ॿुध हो साथी जेको आहे मानी वठण वियो आहे जीअं मानी वठी अचे अञा वेहे तूं हुनखे धको हणजां नमो त मां घुटो ॾेई मारींदोसांसि मानी बि सुकून जी खाईंदासीं अधु अधु अशरफियूं विरहाईंदासीं हिननि ॿिन्ही पाण में पको पह करे छॾियो हो मानीअ में ज़हर मिलाए खणी आयो जीअं मानी आॾो रखियो हिननि ॿिन्ही हिक ॿिए खे इशारो ॾिनो हमराह धक हयो पहिरें धक सां हमराह जो दम परवाज़ थी वियो ताड़ा मिलाए ख़ुशि थिया ख़ुशि थी करे उहे अशरफियूं अधु अधु करे रखियूं हाणे सुकून सां मानी खाइण लॻा बेनियाज़ रब जो फ़ैसिलो ॾिस जॾहिं मानी खाई बस कयूं भाॼीअ में ज़हर हुयो उहे ॿई बूते तड़पी तड़पी मरी विया टई उते जो उते मरी विया बुज़ुर्ग पंहिंजे मुरीदनि सां गॾु उतां सुबुह जो निकिरंदो आहे पाण फरमाईंदा आहिनि अचो हलो उन्हनि जो हाल ॾिसो जिन खे अल्लाह पंहिंजे कुर्ब खां परे रखियो आहे जिन जे अंदर में दुनिया जो प्यार आहे हली उन्हनि जी हक़ीक़त ॾिसो अल्लाह जो कामिल वली आयो त हो सौ अशरफिन वारो बि मोह पियो आहे त हुन जा ब फोरू साथी बि मरी विया आहिनि ऐ मुसलमान इन दौलत के हासिल जरूर कर पर इन जे हासिल कर में कदे भी नियत बुरी न कजा बे के नुकसान दई हासिल कया या बे जो हक खाई हासिल कया नतीजो छा निकरंदो इन मंजिल ते पहुची कोन सगदे उन खा गई तोखे खत्म थियणो पवंदो मां अञा क़ुरान करीम जी आयत रहजी वई पो अम्मा साइण दे हला टाइम तो घणो थियो पर बाकी 10 मिनट अज़ीज़ाने मन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे नेकन जी गाल कई वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन वक़ियामा मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जा उहे महबूब बाना जेके रात जो उथी करे थध में मुसल्ले ते बीही करे केडी मल सजदन में केडी मल क़याम में बीठा हुंदा अल्लाह जी ज़ात कुरान करीम जे अंदर पांजे सालिहन जी तारीफ कईया मता तू समझी त मां आदि जो थी नफल तो पढ़ा कोई न तो दिसे बियो न तो दिसे पर दिसण वारो दिसी रहियो आ ऐ मुसलमान थोड़ो रुगी जागुत लगई चो थोड़ो जागुत लगई हाँ थोड़ो सी आ न कहीं जेला सठंदी हियर ही जे मरखंडन खो आया या परे परे खां दोस्त आया हो मुझा दोस्त छा जेला अल्लाह जे जिक्र जूं बगालियूं बुधण ला महबूब मुस्तफा जे दरूद जूं बगालियूं बुधण ला आले रसूल जे मोहब्बत जूं बगालियूं बुधण ला असहाबे रसूल जे इश्क जूं बगालियूं बुधण ला 1400 साल उन जवानन के दुनिया ता गुजरी चुका अज भी 1400 साल खां बाद भी तुझे असा जे अंदर में जे उन्हनि जो प्यार आ इहो पाण ही पैदा कोन थियो आ पर पैदा करण वारे पैदा कयो आ याद रख इहा जेका निस्बत आ न इंशाअल्लाह ताला न दुनिया में तो असा के तन्हा छदींदी न कब्र में छदींदी न आखिरत में छदींदी मौजू तवील थी वे मुखे अम्मा साइण जो शान बयान करणो आ मां मोटी अचा अम्मा साइण जी शान ते अर्ज पे कयम हजरत उस्मान
नालो छा वरतो वरी चो हजरत उस्मान गनी रदियल्लाहु ताला अन्हु मालदारा दौलतमंदा मुझे हुजूर जे दरबार में अर्ज थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान जी दिल थी चवे त महबूब मूं वटि मेहमान थियन हुजूर मुझी मेहमानी कबूल कन मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत उस्मान जी दावत कबूल कया पान फरमायो सुभाणे हिन टाइम ते असा तव्हां वटि ईंदासीं हजरत उस्मान आयो आ मुझे महबूब पुछो ऐ उस्मान जी आका मेहरबान केतरा मेहमान गड वठी हलऊं हजरत उस्मान मालदारा चवे तो आका भले सभिनी दीवानन खे वठी हलो अल्लाह गंज दई छडियो आ मुझे महबूब फरमायो पांजे सहाबा के अचो हलो उस्मान जी दावत ते अग्या मुझो हुजूर हलंदो थो वने पोया हजरत उस्मान कदम गणी दो थो वने छा थो कंदो वने वरी चो छा थो करे हबीब हलन था हजरत उस्मान कदम गणे थो जदे घर जे करीब पहुता मुझे आका पांजा रुख मुबारक पोइते करे जुल्फ मुबारक वराए छा वराए चो छाखे वरायो जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है हुजूर जो प्यार पुछड़ो थे तो मुझे महबूब जे सहाबा का पुछो मुझे आका पंजा जुल्फ मुबारक ही वराए पुछो उस्मान जी मुझा महबूब मेहरबान कदम छो थो गणी हाय 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 कदम छो थो गणी खिली थो चवे मुझा आका दिल जी तमन्ना हुई त जदे महबूब मुझी दावत खाण ईंदा जेतरा कदम मुझो महबूब भरे ईंदो ओतरा मां गुलाम खुशी में आजाद कराए छदींदसे मुझा महबूब खुश थिया इन काफिले में मुझो सुनो अली भी मौजूद आ केर डाढिया गाला केर हसनैन करीमैन जो बाबो अम्मा फातिमा ज़हरा जो घोट सुनो अलीउल मुर्तजा मौजूदा दावत थी वई सबको दावत खाई मोटियो महबूब भी मोटिया मुझो दिलबर अली भी आयो जिया घरड़े में आयो अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा निहारे फरमायो ऐ मुझा सोना घोट अली लगे थो त तवाजे चेहरे में को सवाल नजर अची रहो मुर्की फरमाइन था ऐ हसनैन करीमैन जी अम्मड़े बिल्कुल दुरुस्त फरमायो अम्मा साइण फरमायो छा गाला चवे तो ऐ मुझे महबूब जे लखते जिगर बचड़ी अज उस्मान सुने दावत कईया मुझे महबूब मुस्तफा जी मां अली जे दिल भी चयो त महबूब जी दावत कया पर हाल गरीबिया इन करे खामोश हसनैन करीमैन जे अमड़ फरमायो ऐ मुझा दिल पर घोट फिक्र न कर दावत दियण तुझो कमा इंतजाम करण मुझे मुस्तफा जे बचड़ी जो कमा सोने शेरे खुदा के जदे मुझे महबूब मुस्तफा जे बचड़िया जे पाक जुबान मा शेरे खुदा ये जुमला बधा पाण चोड़िया जे चंद्रवा गुरु ये सुर्ख थी लाल थी वया सिधो मुझे हुजूर जे दरबार में आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अली जी दिल थी चवे महबूब मुझी मानड़ी खाई
महबूब मुंजी गाला महबूब मुंजी ए बार बार जेको मानड़ी जो जिक्र थो अचे ऐ मुसलमान इन गाल जे मथा गौर कर मानड़ी खारायण सिख याद रखी छद मानड़ी खारायण सिख मानड़ी खारायण सिख मुझो रब उहो थई याद रखी छद जा जडे न तू मेहमान के खाराई दे त इए न सोच जा त 10 किलो अटो आ 5 मेहमान खाईंदा त बाकी छा बचंदो इए न सोच जा इए सोच जा त हूं तू दाल सामानी खाईंदे पर मेहमान ईंदा मेहमानन जे सदके मुर्गी तुझे घर में रब सुकीअ थो पहुंचाए छदे अल्लाह अकबर हक चारे या दम दस्तगी जिंदा अज़ीज़ा ने मन अम्मा फातिमा ज़हरा जे दिल जो ही करण खां पो मुझो दिलबर अली मुर्कदो आयो मुझे मुस्तफा के मालूम त मुझे अली जे घर जो हाल छागे सोने अली अर्ज कयो मुझे महबूब मुर्की कबूल फरमायो पान फरमायो सुभाणे उन ही टाइम ते तवा दे हलंदासी सोनो अली मुर्कदो आयो ऐ हसनैन करी मैन जी अम्बड़े मुझे महबूब दावत कबूल फरमाया अम्मा फरमायो मुझा घोट अली फिक्र न कर जी महबूब ईंदा वठी अचण तुझो कम ताम तैयार करण मां फातिमा ज़हरा जो कम मुझे हुजूर फरमायो अदा अली बेपहरी नमाज का पो हलंदासी मुझो सोनो अली बेपहरी नमाज ते आयो आ तवज्जह त कर यार मुझी अम्मा फातिमा ज़हरा एडो सोनो अली आयो आ महबूबन के वठण ला ओडा अम्मा फातिमा ज़हरा ज़ुहर जी नमाज पढ़ी जेतरा बि घर में थाम होया उन थामन ते ढक दई चुल्हे ते चाढ़े छडियो बेगैर बारण जे चुल्हे जे मथा रखी करे दस्तरखान वडो विछाए छडियो मुसल्लो विछाए पंहिंजे रब जे ज़ात सां नाज थी करे ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे बचड़ी जो हाल मालूम थई हाणे दावत असां ॾिनी आ मर्ज़ी तुंहिंजी आ पंहिंजे महबूब जे बचड़ी जी लज रखी या पंहिंजे महबूब जे बचड़ी के रुसवा करी अम्मा रोई दुआ घुरिया होदा मुझा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज का फारग थिया सोने अली खां ई कोन पुछो त घणा मेहमान वठी हलो हालांकि हुजूर के खबर आ त मुझे अली जो हाल गरीबी आ हजरत उस्मान जी खबर हुई उन जो हाल अमीरी आ पर पुछो त घणा मेहमान वठी हलो दिलबर अली खां पुछन न था हुजूर फरमायो जेतरा भी आयो अचो हली अदा अली जी दावत खाई अचूं सोहणो अली दिलबर अली महबूबन जे पोया कदम गणी दो थो अचे दिलबर अली कदम गणी दो थो अचे महबूब पहुता रस्ते में हुजूर किथे भी कौन फरमायो त अली तू कदम छो थो गणी सोहणे उस्मान खां पुछो उन जो राज भी ज़ाहिर थियो सोहणे अली खां नथा पुछन महबूब दस्तरखान ते अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते सोहणो अली आयो अम्मा फातिमा ज़हरा फरमायो मुझा दिल पर अली कहीं भी थाम जो ढक न लाहे जा खणी वनी दस्तरखान ते रखी अच जा दस्तरखान ते रखण तुझो कमा इन राज के ज़ाहिर करण मुझे रब्बे काबा जो कमा मुझो सुनो अली मुझो दिल पर अली थाम खणदो आयो रखंदो वयो मुझो मुस्तफा दिसंदो वयो मुरकंदो वयो
त सुहिणो अली थाम रखंदो वयो। जेतिरा भी थाम हुया, ॿ हुया या 4 जेतिरा भी उन वक्त में हुया, रखजी वया। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अञा कंहिं थाम जो ढक न लाथो। उन खां अॻु में हज़रत अली ॾे निहारियो, निहारे फरमायो, अदा अली जी मुंहिंजा आका, तोखे ख़बर आ मुंहिंजा आका हुकुम थे। मुझे हुजूर फरमायो, तू असां जा कदम गणी दो पियो वञी, हिकड़े हिकड़े कदम तुझे गणण जे एवज़ मुझो अल्लाह हिकु हिकु हज़ार मां मुस्तफा जे गुलामन के माफ़ीअ जा ऐलान कंदो पियो वञे। याद रखी छॾ, इन महबूब जे घराणे सां प्यार कर, खुदा जो कसम प्यार करे। ॾिस बस जुमलो वरी भी साॻियो ईंदो, दर्द पैदा कर त दवा मिले, प्यार पैदा कर त दीदार मिले। अम्मा फातिमा ज़हरा जा है बिड़ई थाम, मुझे आका खुशबरी हज़रत अली के बुधाए, मुझे आका हिकड़े थाम ता हीअ जो ढक लाथो। अजीब उब निकरण शुरू थी वई, जंहिं सॼे माहौल के महकाए छॾियो। मुझे मदीने जे मीर पंहिंजे पाक हथड़न सां उन थाम मां भाजी कढी करे सहाबा के ॾिनी। पाण फरमायो, खाओ। अबू बकर सिद्दीक निहारे रहियो, उमर फारूक निहारे रहियो, उस्मान ज़ुन्नूरैन निहारे रहियो, तलहा ज़ुबैर बिलाल निहारे रहिया। मुझो महबूब मुस्तफा मुर्की रहियो। हुजूर फरमायो, खाओ। सुने अबू बकर दे निहारे, मुझे आका फरमायो, अबू बकर जी मुझा दिल पर कीअं थो भाॼीअ जी खुशबू समझी। निहारे चवे थो, आका मूंखे पैदा कंदड़ रब जो कसम, फर्श ते अॼु खां अॻु में कॾहिं बि अबू बकर अहिड़ी खुशबूदार भाॼी कान ॾिठी आ। मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो, ऐ अबू बकर सच तो चवी, इहो ताम मुझे बेनियाज़ रब जन्नत मां तैयार करे मोकिलियो आ। ऐ मुसलमान, गौर कर, दुनिया जी काई ताकत भी गुल खां खुशबू के अलग नथी करे सके। जिते गुल हुंदो उते खुशबू हुंदी, जिए गुल मां खुशबू कोई अलग नथो करे सके, इए मुझे मुस्तफा जे बचड़न सां सहाबा जे प्यार के भी कोई अलग नथो करे। याद रखी छॾ, हुजूर जे सहाबा दे निहार। मां तोखां तो पुछां, कसम दे तोखे पैदा कंदड़ रब जो, जिते न अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते वेही दुआ घुरे ऐं जिब्रील जन्नत मां भाॼी खणी अचे, अबू बकर उमर उस्मान अली तलहा ज़ुबैर बिलाल मुझे मुस्तफा जे हथड़े सां निकतल भाॼी खाइन। कसम ते पैदा कंदड़ रब जो, इहे जन्नती नाहिन त केर जन्नती आ? जवाब दे। मुझे मुस्तफा जे इन दीवानन सां बुग़्ज़ न रख, मुझे मुस्तफा जे परवानन जे ला अंदर में न रख। अगर रखंदे न, याद रखी छॾ, उन्हनि खे कुछ कोन थींदो यार, पंहिंजो नुक़सान कंदे। छो त जन के मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ीअ जे दुआन वारा ताम रब हुजूर जे हथों वंडे पियो खाराए, उन्हनि जो मक़ाम निरालो आ। अञा इएं तोखां पुछां, हुजूर जो सहाबी हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु, मुंहिंजा दोस्त अजीज, वो हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु एक दफ़ो मुझे करीम आका जी दावत कई। मुझे करीम आका दावत खाइण खां बाद जंहिं कपड़े सां हथड़ा उघिया, जंहिं कपड़े सां हथड़ा उघिया, हज़रत अनस फरमाइन था, जॾहिं भी कपड़ो उहो मेरो थींदो हो, बाहि में विझंदोसि त सड़ंदो कोन हुयो, पर नओं थी निकिरी ईंदो हुयो। मुझो महबूब मुस्तफा जंहिं कपड़े के हथड़ो लाए, उनखे बाहि कुछ न करे सके। जवाब दे, जंहिंजे रान ते मुझो मुस्तफा आराम करे ॿुधाए त उनखे जन्नत में रब मकाम ॾींदो या कोन ॾींदो। ऐ मुझा दोस्त अजीज, याद रखी छॾ, मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना कॾहिं कॾहिं पंहिंजे तन्हाईअ में सच्चाईअ सां गौर कंदो कर, ईमानदारीअ सां गौर करे सोचींदो कर त मुझे महबूब मुस्तफा के रब ताकत ॾिनी आहे या कान ॾिनी आहे।
जवाब दे। कह दोस्त किताब में लिखियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक मज़ार जे 33 फुटन जे अंदर या 33 गज़न जे अंदर जंहिंजी भी मज़ार आ रब उन्हनि जे मथां जहन्नम जी बाह हराम कया त अहले सुन्नत जे आलिम मुंहिंजा दोस्त अजीज इमाम अहमद रज़ा खान जवाब दिनो त तू त 33 फुट तो लिखी पर असां जो ईमान आ त सुणे इमाम हुसैन जे निस्बत वारो 33,000 मैल परे भी हुजे उनके भी करे जहन्नम जी बाह वेझो अची न सकंदी। ऐ मुंहिंजा दोस्त इमाम हुसैन सुहणे जे मज़ार जे 33 गज़न ते तुझे अकीदे मुताबिक जहन्नम जी बाह वेझो न अची सकंदी। को जवाब दे जेके गुंबज़ खज़रा में मुझे मदीने जे ताजदार जे पासड़े में सुता प्यार बुधा उन्हनि जो मकाम छा हो। हुजूर जे हिक हिक सहाबी जी इज्जत कर, हुजूर जे हिक हिक सहाबी सा प्यार कर, हुजूर जे सहाबी जे प्यार जी निशानी मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार जी निशानी थे। याद रखी छद मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे सुहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा जा दीवानो आशिको। आखिरी जुमलो तांजो मा टाइम तमाम घणो वठियो माफ कजो मुखे सवा कलाक गालाइणो होयो पर चरियो मानुआ सजण साईं जो चरियो फकीर सदींदा मानू मुखे सजण साईं जो चरियो फकीर हाँ टाइम जी खबर कान पवंदी आहे। याद रखी छॾियो इबादत करण जे लाइ आखिरी जुमलो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे। इबादत करण जे लाइ ॻाल्हायो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे ऐं इबादत बचाइण जे लाइ इश्क़ मुस्तफा जो हुजण ज़रूरी आहे। इबादत करण जे लाइ खुदा जो खौफ हुजण ज़रूरी आहे उन इबादत के बचाइण जे लाइ इश्क़ मुस्तफा जो हुजण ज़रूरी आहे। जेकॾहिं इश्क़ मुस्तफा नाहे त वेठो इबादतूं कर उन पंहिंजे यार के याद करे जे 6 करोड़ साल इबादत कई हुई पर अज़मत नबी न सुञातो रब इबादत उन जे बूथ ते मोटाए हणी छॾी। अल्लाह जे ज़ात के इबादत उन जी वणंदी आहे जेको अज़मत नबी ॼाण जेको शाने नबी जानदो आ जेको अज़मत नबी सा प्यार कंदो आ मुंहिंजो रब वरी उन सा प्यार कंदो आ जैसा अल्लाह प्यार कंदो आ उन जो हिते भी बेड़ो पार थींदो आ तो होते भी बेड़ो पार थींदो आ। मञा तो गुनहगार हूं मञा तो खतादार हूं पर यार हिकड़ी जवाब ॾिजां त छा तुंहिंजे असांजी दिल इहो नथी बोले जहिड़ा आहियूं तहिड़ा पर आहियूं त पंहिंजे महबूब जा जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं पंहिंजे महबूब जा। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब उन महबूब जे सदके में तुंहिंजो असांजो बेड़ो पार फरमाईंदो। मुंहिंजा महबूब मुर्शिद हज़रत महबूब सजण साईं दामत बरकातहुमुल आलिया पाण फरमाईंदा आहिनि फ़कीरो ॿ कम कयो सिर्फ़ ॿ कम कयो असां तव्हांखे लिखी था ॾियूं त कॾहिं बि तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव। मुंहिंजा महबूब मुर्शिद कहिड़ा पाण फरमायो हिकु त खुलूस ऐं सचाईअ सां नमाज पढ़ो नंबर 2 हलाल जी रोजी कमायो। छा कयो हलाल जी रोजी कमायो मेहनत कयो मजदूरी कयो ऑफिसर आहियो ऑनेस्टी सां ऑफिसरी कयो ज़मींदार आहियो दयानतदारी सां ज़मींदारी कयो हारी आहियो ईमानदारी सां हार पो कयो मजदूर आहियो ईमानदारी सां मजदूरी कयो व्यापारी हो ईमानदारी सां व्यापार कयो। अल्लाह जी ज़ात इन पोरे में एतरी बरकत अता फरमाइंदो जो तुंहिंजा असांजा पोयर खाई खाई वेहन खुटंदो कोन्हे इंशाअल्लाह ताला। ऐं इहा मेहनत मजूरी इबादत आ ऐं इबादत जो मज़ो ई तॾहिं जॾहिं हलाल जो लुक़मो पेट में हुजे जंहिंजा न बच्चा हलाल जी रोज़ी खाईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो रब उन्हनि जी दुआ कॾहिं बि रद्द कोन कंदो आहे। ख़ासि अर्ज़ पूरो नात ॿुधाईंदा साईं सॾड़ो कजां त मां मदीने अचां। मदीने ते हलंदासीं इंशाअल्लाह ताला पर मदीने जो तव्हां नालो छो था वठो पहिरीं इहो मूंखे जवाब ॾियो। मदीने सां प्यार आहे जवाब ॾियो मदीने सां प्यार आहे। जॾहिं न मदीने सां प्यार थींदो आहे त पोइ वरी ॿिए सां प्यार ॿिए सां दिलड़ी दिल जो लगी वई
दिल बरसा उहा बेसा कदह न लगदिया। इको साउंड आ रहे कि खुदा रोजी में बरकत दे यार। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदिया। हर बात हबीब करीम जे मोहब्बत जहाना राहण दिया। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदिया। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदिया। हर बात हुजूर करीम जे मोहब्बत जा नाराहण दिया। जे तेरा जी मोहम्मद बिछड़ो सदो दुखड़ो जे तेरा जी मोहम्मद मिठड़ो उहो माण्हू न ॾिसंदो दुखड़ो। उन बाग भरे माण्हू जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी आ। उन बाग भरे माण्हू जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी आ। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदी आ। हर बात हुजूर करीम जे मोहब्बत जहाना राहण दिया। चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो सजण जी ज़ात हुजे। चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो मदीनो पाक हुजे। ॾींहुं हुजे या रात हुजे अखियुनि आदो मदीनो पाक हुजे। छो त याद नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी आ। छो त याद नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी आ। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदी आ। हर बात हुजूर करीम जे मोहब्बत जहाना राहण दिया। शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। चओ शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। वञा मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया सारी जिते यार पलदी आ। शल मुंहिंजे हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। वञा मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया जंहिं जे दर ते पलदी आ। दिल जो लगी वही दिल बरसा उहा बेसा कदह न लगदी आ। हर बात हुजूर
करीमन जे मोहब्बत जा नारा हण दिया। मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो ॾींदो सैयद आहे राशिदी महबूब जे बचड़े ठाहियो आहे। मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो ॾींदो शमसदीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरीअ खे सॾींदी आ। शमसदीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरीअ खे सॾींदी आ। दिल जो लगी वई दिल पर सां उहा ॿिए सां कॾहिं न